चैलेंज अदा चैलेंज अचियो आसान चैलेंज अचियो सजाद मखनी जो चैलेंज अचियो दा एडे महंगाई दौर में चैलेंज 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 वो दा टोपी वाला वो साइकिल वाला वो स्कूटर वाला हली तो पैसा कमायो जो चैलेंज आ अदा हे आ लाठू लाटू हिने नालो लाठू आ हे टोबो आ पानी दी साई भेटाईंदे जेकॾहिं तू पानी दी साई में हिनखे वई मारे रुपया 5000 मुखों वठूं जेकॾहिं पानी दी साई में हे तो के वो लाटू मारे तो 1000 रुपया वठंदो मां लगी शर्त असा में वक्त आ वडा टोबा आयूं हेलो 1 2 3 गो लाटू के तू इने तो उठीने खटी वे हल हे वडो टोबो आ बा तू 1000 कद अदा चैलेंज चैलेंज भा मुझा चैलेंज अचियो रे महंगा ये दौर में आसान चैलेंज अचियो लाटू दादो चैलेंज है अदा चैलेंज यो आ हे आ लाटू हे आ टोबो पानी दी साई भेटाईंदे जेकॾहिं पानी दी साई में हिनखे वई तू मारे 5000 रुपया तू बचवन मुखों जेकॾहिं पानी दी साई में हे तोखे मारियो रुपयो 1000 वठंदो ठीक आ ए लाटू है तो मां लॉलीपॉप वो पुट दाड़ घटने जड़ी में पानी में ता साई भेटाईंदो पो खबर पांदी 1 2 3 गो अरे उठी लाटू मारियो लाटू अरे अले कद 1000 कद यार वडी थाई है अरे लाटू बाटू खटिया तो 5000 वठिया पर तू मुकाबलो कई यार वडी थाई है तुझी मिसाई वडिया मुकाबलो वडो कई यार यो छोरो लॉलीपॉप काडे वेयो कलाक थियो त सौदो न वठी आयो पुट जणो थे पर लानत जणो थे यार मेहमान उते वेठा 1000 रुपया दिनो सौदो वठिया तले काडे यो चंड्रो है न वेठवा पचरा काडे वेयो अडे मेहमान उते सुकिया तू सौदो न वठिया वा छो फुलजी वमा किया फुरजी वे ओ हमरा भी तो लते में हां ओ छोकलो गा जली बिटो लाटू नाले ता लाटू हां पानी में थाई मुंजा नाली छाल तुई हां चेपे जो खटे वणन के 5000 लिनो जो हलायो 1000 रुपयो हाँ। 1000 रुपयो छौदिया लो यो ना हाँ। मां तो 1000 लखी छाई घनी मुंजंदो मां 6000 थियंदा छौदो वथियन मांजा पैसा थी पवंदा कमाई पो ना यार वो छोडी छाई उनी जी यार ना उनी जी ट्रिक कोई चंद्रा तो के केतरो तो समझा मां तो कहियो बुधाई ना वडो होशियार न थींदो कर जाते पियो हुंदो न ते पुट कम न हुंदा थी पियो हुंदो यो बुधाए चदाई तू न वेदाई मां न वेदम की हाने बुध तू गाडा आइन हाँ। इंजन को बगैर हलदा ना हलदा ना गाडो है गड्डा को बगैर हलदो मने तवा जो मां तो कहियो बुधाया तो अच्छा चवन जो मकसद दिया है तो मने मां गाडो आ तू गदाई गड्डाई मां चवे तो पियो हुंदा पुट हुंदो अने काते बीठो बुधा ओ जाते मॉल आ ना मॉल ता गाड बीठो उते बीठो ना तू इते वे जा हन मां चांस तो दिस जा त किए म फुरे तो चांस जितू तू इते वे बस चुप करे वे सजाद मखनी वाह जो तरीको आती को दी शाम ताई छड़ा पैसा कमाइंदा थे बाकी चरिया असा जो दिमाग है ना चैलेंज 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 महंगाई दौर में आसान चैलेंज पैसा लुटो पैसा खटो अचो दा किए लुटू से किए खटू अदा हे आ लाटू है अदा इने नालो लाटू आ कुछ समय फिरी दिखाड़े वाह सही वाह अच्छा अच्छा संग हुकुम क्यों किए करनो चैलेंज हे हमरा टोबो आ पानी दी साई तू भेटाई दे ना हमरा सा सही जेकरे पानी दी साई में तू हिनखे वई मारे सही आ 5000 जा नोट तू माको वठुवन 5000 जेकरे हे हमरा तोखे वो मारे हां 1000 रुपया वठंदा 1000 दिंदुम ना हां सही लगी वन हां भले 2 3 गो चैलेंज अचियो आसान चैलेंज अचियो आसान चैलेंज दादा हली तो संगत आसान चैलेंज अचियो दा आसान चैलेंज न तुझे मुझे साथ मुझे आसान चैलेंज दा छोटा तुझे मुझे साथ मुझे
छोरा एक दफ़ो ॿियो हिकु दफ़ो अरे हिकु दफ़ो हिकु चक्कर अरे 5000 जो सवाल आहे वया अरे छो खटिया माए कीअं वारी चैलेंज लाटू एड़ा लाटू साले केतिरा घुमाए छॾिया हेॾा 5000 माण्हू आहे जिन हिकु दफ़ो ॿियो तूं बि अञा त बसि खटण वारा हुआसीं अरे अरे पाणी काॾे हो ॾिठो हे था कई वॾा टोबा आहिनि साईं खूह खोटींदा आहिनि खटे आयो मानी हे ॾिस पैसा तो खटिया है जिद क्या निकली हो इहे ढिढ जा त कमाल आहिनि न जीअं मां हुन में अंदरि वञा वई न सॼो पाणी पीयुमि पानी पीवे पाणी पीयुमि न जीअं पाणी पीतुमि पोइ साई कीअं मुंझंदी पाणी पीयुमि पाया 5000 मां इन करे चवंदो आहियां त पियो पियो हूंदो आहे पुट पुट हूंदो आहे पुट जंहिंमहिल बि को कमु करे मां को पुछी पोइ कंदो कर यार वॾो तरीक़ो हाणे तरीक़ो आहे जल्दी करे पाणी ॿाहिरि कढ हाणे मुंहिंजो रूह ख़राब थिए थो